जी बिल्कुल ठीक, हाणे त आवाज़ क्लियर है। बस वो अॻिते हली हले छो बिजी थो वञे, ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। नेट पहिरें हले पियो, पोइ वरी आवाज़ बिजी थो वञे। थी सघे थो कोई इशू हुजे। हा सर, कहिड़ी स्ट्रेटजी आहे, तव्हां वटि कहिड़ा अंग अखर आहिनि, या कहिड़े क़िस्म जी प्लानिंग आहे, या पॉलिसी लेवल ते कहिड़े क़िस्म जी शयूं आहिनि, उन्हनि जे बारे में असांखे आगाह कयो, पोइ असां उस्तादनि जी खोट आहे, फर्नीचर आहे, बिल्डिंग आहे, उन्हनि ते ईंदासीं। जी अकबर साहब। हाँ, तव्हांजो सुवाल मूं अधु ॿुधो आहे, पर मूंखे अंदाज़ो आहे त तव्हां छा पुछणु चाहियो पिया। असां वटि मल्टीपल इश्यूज़ आहिनि। हिकु त उस्तादनि जी रिक्रूटमेंट हले पई, प्रोसेस शुरू थी वियो आहे, उन जा इश्यूज़ आहिनि। ॿिया स्कूलनि जा इंफ्रास्ट्रक्चर जा, बिल्डिंग जा, रिपेयर जा इश्यूज़ आहिनि। टिया तालीम जी क्वालिटी जा इश्यूज़ आहिनि। उस्तादनि जी ट्रेनिंग्स जा इश्यूज़ आहिनि। उस्तादनि जी कैपेसिटी बिल्डिंग जा इश्यूज़ आहिनि। त इन में जेकॾहिं तव्हां स्कूलनि जो बारे में तव्हांजो सुवाल हो, जेको मूं शायदि अधु सम्झो सुवाल, त तव्हां स्कूलनि जे बारे में पुछो पिया, त असां वटि हींअर तक़रीबन 48,000-49,000 जे लॻभॻि असां वटि स्कूल आहिनि, प्राइमरी खां वठी हायर सेकेंडरी ताईं सरकारी स्कूल, जिन मां असां वटि तक़रीबन 4,000 खां 5,000 जे विच में, न त 4,000 ताईं अहिड़ा स्कूल आहिनि जिनखे असां नॉन वाइबल करार ॾेई सघूं था, यानी उन स्कूल जी उते ज़रूरत न हुई, पर उहे स्कूल खुली विया। अहिड़ा स्कूल घणो करे जेका डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट हुई उन दौरान खुलिया हुआ, हिकिड़े हिकिड़े कमरे जा स्कूल, या उन वक़्त में माण्हुनि खे इहा बि ॿुधायो वियो हो, या माण्हुनि पाण अज्यूम करे वरितो हो त असां जेकॾहिं प्लाट ॾींदासीं स्कूल जे लाइ त असांखे नौकरी मिलंदी, ऐं इन नौकरी जे लाइ माण्हुनि केतिरनि पंहिंजा प्लाट बि ॾिना त भई स्कूल खुले, ऐं पोइ जॾहिं ॾिठूं त कुझु माण्हुनि खे शायदि मिली बि हुई, बाक़ी नौकरी नथी मिले, त पोइ केतिरनि माण्हुनि त उन्हनि स्कूलनि ते कब्ज़ो करे वरितो ऐं चयो त प्लाट असांजो आहे, असांखे नौकरी बि कोन मिली आहे, हाणे असां स्कूल ते हलणु कोन ॾींदासीं। उहे स्कूल उते खुलण न खपनि हा, छो जो स्कूल खुलंदो आहे त उते हिकिड़ी मिनिमम शइ आहे जेका हुजणु खपे, ॿियूं शयूं सभु थी वेंदियूं, उहा आहे पॉपुलेशन। स्कूल जे लाइ रिक्वायर्ड ॿार हुजनि, बिल्डिंग न आहे त बि स्कूल हली वेंदो, उस्ताद न आहे त बि स्कूल हली वेंदो, उस्ताद न आहे त उस्ताद खे पोस्ट करे सघिजे थो, बिल्डिंग न आहे त वण जे हेठां बि शुरूआत करे सघे थी, कंहिं प्राइवेट पंहिंजी जॻह में बि स्कूल शुरू करे सघिजे थो। शेल्टरलेस स्कूल सिंध में वॾे अरसे खां रहिया आहिनि, अञा बि आहिनि, पर उन जे लाइ बुनियादी ज़रूरत जेका आहे स्कूल खुलण जे लाइ, उहा आहे ॿार जी ज़रूरत, ॿार हुजनि। तक़रीबन 4 खां 5,000 स्कूल अहिड़ा आहिनि सिंध में जिते ॿार न आहिनि, उन जा ॿ टे इश्यूज़ आहिनि। मिसाल, कंहिं अहिड़े इलाइक़े में स्कूल खुलियो, ॿार हुआ, उहा पॉपुलेशन माइग्रेट करे वई, माण्हू लॾे विया, ऐं उते वञी 2-3 के ॿार बचा, उहे पढ़िया न पढ़िया, टीचर न हुओ, त उहे ॿार बि 2-3 जेके हुआ उहे रहिजी विया, ऐं उहो स्कूल ईअं बंदि थी वियो, पॉपुलेशन न हुजण जे करे। ॿिया वरी स्कूल केतिरा ई अहिड़ा आहिनि, जीअं मिसाल आऊं थर जो तव्हांखे मिसाल ॾियां, केतिरा ई अहिड़ा स्कूल आहिनि। हिकिड़ो ॻोठु आहे, जंहिं ॻोठ में जेकॾहिं 6 पाड़ा आहिनि, त हर पाड़े वारनि पंहिंजो स्कूल खोलाए वरितो, हिकिड़े कमरे जो या 2 कमरनि जो,
नतीजे में ॿार विरहाइजी विया। हिकिड़े ॻोठ में जेकॾहिं आहिनि 50 ॿार 6 पाड़नि में विरहाइजी वेंदा त केतिरा ॿार हूंदा, ऐं पोइ ओतिरा टीचर बि कोन हूंदा। नतीजे जे तौरु उन्हनि 6 स्कूलनि मां को बि हिकिड़ो बहितर स्कूल नथो हले। हाणे उन जे लाइ असां हल इहो कढियो आहे त असां हींअर अख़बार में बि मोकिलियो आहे, सोशल मीडिया ते बि असां कैंपेन शुरू कयूं पिया। अहिड़ा स्कूल जेके आहिनि नॉन वायबल, उन नॉन वायबल स्कूलनि खे असां बंदि करियो। जंहिंखे बि ऑब्जेक्शन हूंदो उहे माण्हू अॻियां ईंदा, चवंदा नॉन वायबल न आहे त असां उनखे हलाईंदासीं। पर जेकॾहिं नॉन वायबल हूंदो, को ऑब्जेक्शन बि न हूंदो माण्हुनि खे, त अहिड़ा जेके स्कूल हलनि नथा, हलनि जहिड़ा न आहिनि, उन्हनि खे बंदि कंदासीं। या जीअं हिकिड़े ॻोठ में 3-3 4-4 स्कूल खुली विया, 5 स्कूल खुली विया, त असां उन्हनि सभिनी स्कूलनि खे क्लब करे हिकिड़ो स्कूल ठाहींदासीं। त भले हिकिड़ो दर्जो हिकिड़े स्कूल में हले, ॿियो दर्जो ॿिए स्कूल में हले, छो जो साॻे ॻोठ जो मतिलबु आहे वॉकिंग डिस्टेंस ते ॿार आहिनि, ताकी ओतिरा उस्ताद हुजनि ऐं उहे स्कूल हली सघनि, बजाए हुनजे जो अलॻि अलॻि असां स्कूल करे वेही रहूं। उनखां अलावा स्कूलनि जे बिल्डिंग जा मसइला आहिनि, शेल्टरलेस स्कूल आहिनि, उन्हनि खे बिल्डिंगूं खपनि ऐं उन्हनि खे उस्ताद खपनि, उन्हनि खे फर्नीचर खपनि। इहे 3 बुनियादी शयूं आहिनि: बिल्डिंग, फर्नीचर, उस्ताद। बिल्डिंग ते जेका असां वटि बजट अचे थी सालाना, उन में कई स्कूल खुलनि था, कई स्कूल ठहनि था। हाणे हींअर मसलन असां वटि तक़रीबन 180 जे क़रीब स्कीमूं आहिनि। त कंहिं हिकिड़ी स्कीम में 4 यूनिट आहिनि, कंहिं स्कीम में 8 यूनिट आहिनि, कंहिं में 12 यूनिट आहिनि, कंहिं में 2 यूनिट आहिनि। ईअं मिलाए करे असां वटि 1200 नवनि स्कूलनि जे खुलण जेतिरी बिल्डिंग हूंदी आहे। पोइ उन में पुराणा स्कूलनि जी रिहेबिलिटेशन थिए थी, जेके पुराणा बिल्कुलु ख़तम थी चुका आहिनि स्कूल, बिल्डिंग उन्हनि जी मख़दूश थी चुकी आहे, त उन जी जॻह ते नई बिल्डिंग ठाहे ॾिनी वञे थी। लेकिन डिमांड वॾी आहे, डिमांड तमामु घणी आहे, ऐं एतिरा वसाइल न आहिनि जो हर हिकिड़े साल जे अंदरि सभु शेल्टरलेस स्कूल खे बिल्डिंग मिली वञे। पर इहो हिकिड़ो प्रोसेस जारी आहे, ऐं हिकिड़े ॾींहुं इंशाअल्लाह सभिनी स्कूलनि खे पंहिंजी बिल्डिंग मिली वेंदी। उस्तादनि जो वॾो मसइलो रहियो आहे काफ़ी सालनि खां। एजुकेशन डिपार्टमेंट में सालाना तक़रीबन 5000 जे क़रीब उस्ताद रिटायर थियनि था। फोती उनखां अलावा आहिनि, प्रोमोशन्स उन्हनि खां अलावा आहिनि, या केतिरा ई टीचर ॿी बहितर जॉब मिली वञण जे करे उहे छॾे वञनि था, उहे इन खां अलावा आहिनि। त इहे हर साल सीटूं एतिरियूं क्रिएट थियनि थियूं, पर हर साल रिक्रूटमेंट न हुजण जे करे नतीजो इहो थो थिए त उस्तादनि जी खोट वधंदी थी वञे। ऐं हिन वक़्तु असांखे तक़रीबन 50,000 उस्तादनि जी ज़रूरत आहे, JST ऐं PST जी रुगो। HST जी असांखे अलॻि ज़रूरत आहे, जेका कमीशन जे थ्रू असांजी थींदी, उहा बि हज़ारनि जी तइदाद में आहे। असांखे 17 ग्रेड जे उस्तादनि जी बि असांखे तमामु घणी ज़रूरत आहे, उहा कमीशन जे थ्रू थींदी, उहे अलॻि आहिनि। रुगो JST ऐं PST जूं 50,000 पोस्टूं असां वटि असांखे ज़रूरत आहे। उन में जेकॾहिं प्राइमरी वारा असां 4,000 5,000 स्कूल नॉन वायबल जेके थी विया, उहे घटिजी वेंदा, त पोइ तइदाद असां वटि स्कूलनि जो घटिजी वेंदो, ऐं उन हिसाब सां असांखे उन्हनि उस्तादनि जी रिक्वायरमेंट बि घटिजी वेंदी। उन जे लाइ हींअर ई एग्ज़ाम वरिता विया आहिनि, ऐं इन्हनि जो रिक्रूटमेंट प्रोसेस शुरू थी चुको आहे। JST जी रिज़ल्ट अची वई आहे, ऐं हिननि जे लाइ डिस्ट्रिक्ट प्लेसमेंट कमेटीज़ ठही चुकियूं आहिनि हर ज़िले लेवल ते, जंहिंजो चेयरमैन DO आहे सेकेंडरी, ऐं एडिशनल डिप्टी कमिश्नर उनजो मेंबर आहे, ॿिया मेंबर आहिनि। ऐं कुझु ॾींहंनि जे अंदरि जेके कामयाब JST आहिनि उन्हनि खे लेटर असांजा वेंदा, त उहे पंहिंजा डॉक्यूमेंट्स खणी ऐं उहे पेश थियनि कमेटी जे अॻियां। जीअं डॉक्यूमेंट्स वेरीफाई थींदा, उन्हनि खे ऑफर लेटर मिलणु शुरू थी वेंदा। उस्तादनि जो घणो मसइलो 80-90% मसइलो असांजो इंशाअल्लाह 2 महीननि जे अंदरि अंदरि हल थी वेंदो। ऐं
उन खां पोइ फर्नीचर जो मसलो। डॉक्टर साहब गुज़िरियल साल 6-7 सालनि खां वठी गुज़िरियल 6-7 सालनि खां फर्नीचर न वरितो वियो आहे। पुराणो फर्नीचर काफ़ी हद ताईं भॼी टुटी चुको आहे। उन मां केतिरो फर्नीचर रिपेयर थी सघे थो ऐं केतिरो इररिपेयरेबल आहे। जेको रिपेयर थी सघे थो उहो असां इंस्ट्रक्शन जारी कयूं पिया त SMC जेके फंड्स आहिनि उहे असां अचनि पिया हींअर, उन जे तहत उहे SMC फंड्स खे इस्तेमालु करे उन फर्नीचर जी रिपेयर कराइनि। SMC फंड्स घणा यूज़ कोन था थियनि, माण्हुनि खे डपु आहे अलाए सरकारी पैसो इस्तेमालु कयूं अलाए छा थींदो, या कुझु इतला इहे बि आहिनि त उन्हनि जो ग़लति इस्तेमालु बि थिए थो। उन जे करे फर्नीचर जो मसलो हल न पियो थिए। हींअर फर्नीचर वरितो पियो वियो, पर उन जे लाइ हिकिड़ी पब्लिक किराए थी त ही महांगियूं डेस्कूं आहिनि। नतीजे में असां उनखे कैंसिल करण जो जॾहिं असां प्रोसेस स्टार्ट कयो त माण्हू कोर्ट में विया, कोर्ट स्टे ॾेई छॾियो। पर उनखां अलावा असां वटि काफ़ी अमाउंट आहे। उन जे लाइ चंद ॾींहंनि जे अंदरि हाणे असां टेंडर कंदासीं ऐं इहो 2-3 महीननि खां पोइ असांजे फर्नीचर जी तहसील शुरू थी वेंदी। असां एॾो हरू भरू महांगो हाईफाई फर्नीचर ख़रीद करण जे बजाय जेको सुठो ड्यूरेबल हुजे लेकिन एतिरो घणो कॉस्टली न हुजे, टाली जो फर्नीचर जीअं असांखे हरू भरू ज़रूरत कोन्हे, असांखे बबुर जो काठ हूंदो तॾहिं बि असां वटि हली वेंदो। त ईअं असां इंशाल्लाह जल्दी फर्नीचर जो मसलो बि काफ़ी हद ताईं हल करे वठंदासीं। पर ही मसला अकुमुलेटेड थियल आहिनि, गॾु थियल मसला आहिनि जेके एट ए टाइम ते फौरी तौर ते हल नथा करे सघजनि। इन्हनि में टाइम लॻंदो, पर हिकिड़ो सब्सटेंशियल अमाउंट, सब्सटेंशियल मिक़दार जो में मसला हल थी वेंदा ईंदड़ 3-4 महीननि जे अंदरि। जी डॉक्टर साहब। डॉक्टर साहब मूंखे तव्हांजो सवाल बिल्कुल भी ॿुधण में न पियो अचे, आवाज़ नथो ॿुधण में अचे। हाणे तव्हां मूंखे इजाज़त इहा ॾियो त जेके मुस्तक़िल अचनि पिया, सवाल अचनि पिया, त उन्हनि सवालनि मां कुझु जवाब ॾींदो वञा। ऐं जेकॾहिं का पंहिंजी कम्युनिकेशन इंतिहाई ज़रूरी हुजे त तव्हां मूंखे SMS या WhatsApp करियो, उहो मुंहिंजे अॻियां खुलियल आहे, त उन ते असां ॾिसी करे बि आऊं तव्हांखे रिस्पॉन्ड करे सघां थो। ठीकु आहे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि जेका बार बार अचे पई त उन्हनि जी बेचैनी थोरो ख़तमु करे छॾिया, न त इहो कलाक ॾेढ जे सेशन में उहे ॾाढा बेचैन रहंदा। उहो इहो आहे त हार्ड एरियाज़ जिन खे डिक्लेयर कयो वियो आहे यूनियन काउंसिल्स खे, त उन्हनि मां कुझु डिस्ट्रिक्ट्स जी हार्ड एरियाज़ जी रिज़ल्ट अची वई आहे, कुझु डिस्ट्रिक्ट्स जी न आई आहे। त उन में मुख़्तलिफ़ अफ़वाह आहिनि जेके बिल्कुलु ग़लति आहिनि। हिकिड़ा चवनि था त हार्ड एरियाज़ जेके डिक्लेयर थियल आहिनि मार्च में, उन्हनि में वाधारो कयो पियो वञे, जेको बिल्कुलु ग़लति आहे। जेके बि हार्ड एरियाज़ डिक्लेयर थियल आहिनि उहे ई रहंदा हार्ड एरियाज़, उन में कंहिं क़िस्म जो को वाधारो न पियो थिए, न को थींदो। नंबर 2, कुझु ज़िलनि जी रिज़ल्ट अची वई आहे हार्ड एरियाज़ जी ऐं कुझु रिज़ल्ट न आई आहे, जेका रिज़ल्ट इंशाल्लाह तमामु जल्द थी सघे थो, 2 या 3 ॾींहंनि जे अंदरि उहा रिज़ल्ट अची वेंदी। जेके बि हार्ड एरियाज़ में UCs डिक्लेयर थियल आहिनि उन्हनि जूं लिस्टूं मुंहिंजे पेज ते बि पियूं आहिनि, उहे ॾिसी सघजनि थियूं, त उन्हनि जी रिज़ल्ट सभिनी जी अची वेंदी। तंहिंजे करे इहा बेचैनी न थिए त उन्हनि जी रिज़ल्ट छो न पई अचे। इहो क्लियर आहे त जेके हार्ड एरियाज़ आहिनि उहे आहिनि, इन खां सवाइ ॿी का बि हार्ड एरिया डिक्लेयर न थींदी। ॿियो हिकिड़ो बार बार
मैसेज अचनि था मूं वटि, माण्हू राब्तो कनि था, शागिर्द राब्तो कनि था त 50+ वारनि खे बि पास करार ॾियो। उन जो को फ़ाइदो न आहे। असांखे ओतिरा माण्हू खणणा आहिनि जेतिरा असां वटि टीचर्स ज़रूरत आहे, ऐं असांखे जेतिरा ज़रूरत आहे ओतिरा माण्हू असांखे मिली वञनि पिया। ऐं ईअं त कोन थींदो त कंहिं हिकिड़े ज़िले में जेकॾहिं खोट आहे त असां उन ज़िले में रुगो 50+ वारनि खे पास करार ॾियूं ऐं ॿियनि वारनि खे 55 ते पास कयूं। त ही पॉलिसी त ज़ाहिर आहे यूनिफॉर्म हूंदी, सभिनी ज़िलनि जे लाइ साॻी पॉलिसी हूंदी। तंहिंजे करे जेके बि किथे ईअं थींदो त कुझु सीटूं कंहिं ज़िले में बचंदियूं ऐं कंहिं ज़िले में पास थियल टीचर बचंदा, पर जेकॾहिं असां 50 ते करार ॾियूं था पास, त असांजे पास थींदड़ कैंडिडेट्स जो तइदाद तमामु घणो वधी वेंदो, जिन खे अकोमोडेट करणु मुमकिन कोन्हे। जीअं त उन्हनि खे अकोमोडेट करणु मुमकिन कोन्हे, तंहिंजे करे उन्हनि खे डिक्लेयर करण जो बि को फ़ाइदो कोन्हे। तंहिंजे करे उहे परेशान न थियनि। क्लियर पॉलिसी आउं ॿुधायां थो त जेका पॉलिसी काबीना मंज़ूर करे चुकी आहे उहा ई रहंदी, उन में का तब्दीली करण जो कंहिंखे बि को अख़्तियार ई कोन्हे। उहा इहा आहे त 55 ते मेल पास आहिनि, 50 ते फीमेल ऐं माइनॉरिटी वारा पास आहिनि, 33 ते हार्ड एरियाज़ ऐं डिसेबल पास आहिनि। इहा काबीना पॉलिसी ॾिनी आहे, इहा फाइनल आहे। इन ते ॻाल्हाइण फिज़ूल आहे, इन में का तब्दीली मुमकिन कोन्हे। केतिरा माण्हू अफ़वाह हलाइनि पिया त गौर कयो पियो वञे, ही पियो थिए, कोई गौर न पियो थिए। इन ते इन पॉलिसी में चेंज करण जे लाइ को बि गौर न पियो थिए। खामखा माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते न लॻो। ऐं इंशाअल्लाह ताला ईंदड़ साल ताईं केतिरा ई माण्हू प्रमोट थींदा, केतिरा ई माण्हू रिटायर थींदा, वरी जॻहियूं थींदियूं। हींअर ई वञी तयारी करियो ऐं ईंदड़ साल इम्तिहान ॾिजो। इंशाअल्लाह ताला तव्हां पहिरीं खां बहितर मार्कूं खणंदा। हींअर 50, 52, 55, 54 खयूं आहिनि, आईंदा इंशाअल्लाह 60, 70 मार्कूं खणंदा। तंहिंजे करे महिरबानी करे तव्हां पंहिंजी स्टडी ते तवजो ॾियो ऐं गैर ज़रूरी तौर ते इंतज़ार में वेही पंहिंजो वक़्तु न विञायो। जी डॉक्टर साहब, जेकॾहिं तव्हांजो आवाज़ अचे थो त। जी डॉक्टर साहब, तव्हांजो सवाल मूंखे मिलियो आहे मैसेज ते त केतिरा स्कूल आहिनि जिन में ॿार आहिनि पर बिल्डिंग न आहे ऐं टीचर न आहिनि। इन जो जवाबु आउं ॾेई चुको आहियां त बिल्डिंग जो हिकिड़ो प्रोसेस आहे, तक़रीबन सालाना 1500, 2000 ताईं स्कूल ठहनि था। उन खां अलावा कुझु वर्ल्ड बैंक जा या कुझु फॉरेन फंडेड प्रोजेक्ट आहिनि, उन में बि स्कूल्स ठहनि पिया। कुझु तमामु आला क़िस्म जा स्कूल ठहनि पिया, मसलन जीअं बेसिक एजुकेशन प्रोग्राम जा तक़रीबन 70 खनि स्कूल हैंड ओवर थी चुका आहिनि। हाणे 2 हफ़्ता पहिरीं ऐं कश्मीर में बि हिकिड़ो स्कूल जो इफ़्तिताह करे आया आहियूं असां। तमामु स्टेट ऑफ द आर्ट स्कूल आहिनि। असां वटि कॉम्प्रिहेंसिव हाई स्कूल, इंग्लिश मीडियम हाई स्कूल, इहे फॉरेन फंडेड प्रोजेक्ट्स आहिनि। सिंध गवर्नमेंट जा बि प्रोजेक्ट आहिनि इन्हनि में, उहे फाइनल थी चुका आहिनि। इहो हिकिड़ो क्वालिटी एजुकेशन जे लाइ इहे स्कूल असांजे लाइ तमामु बहितरीनु शइ आहे। बाक़ी हर साल बजट ईंदी वेंदी त नवां नवां स्कूल खुलंदा वेंदा। टीचर्स जो मूं ॿुधायो त असां वटि टीचर्स अची चुका आहिनि। इंशाअल्लाह ताला ईंदड़ 2 महीननि जे अंदरि सभु स्कूलनि में उस्ताद हूंदा ऐं उन्हनि जी ट्रेनिंग बि शुरू थी वेंदी रोटेशन ते। सॼो साल ट्रेनिंग हलंदी, 4 हफ़्तनि जी ट्रेनिंग हूंदी उस्तादनि जे लाइ। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में उस्तादनि जी ट्रेनिंग थींदी 4-4 हफ़्तनि जे लाइ। जी डॉक्टर साहब। ॿियो सवाल बार बार अचे थो।
त मिसाल हैदराबाद आहे ऐं कराची आहे ऐं सिंध जा कुझु ॿिया डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स या डिविजनल हेडक्वार्टर्स। वरी हैदराबाद ऐं कराची जे मसइलो खे ॾिसूं था, उन में इहो आहे त हैदराबाद में जेतिरियूं सीटूं आहिनि उन खां तमामु घणे तइदाद में कैंडिडेट्स पास थिया आहिनि, छोकिरियूं बि छोकिरा बि। मूं पाण रिज़ल्ट ॾिठी आहे। उन्हनि जो छा थींदो? मिसाल जी ॻाल्हि, हिकिड़ी यूसी में आहिनि 10 सीटूं ऐं उते पास थिया आहिनि 15 ॼणा। उन्हनि जो छा थींदो? त जेके 10 ॼणा आहिनि उन्हनि जो पहिरीं पहिरीं उन्हनि खे ऑफर लेटर ॾिना वेंदा ऐं उन्हनि खे अपॉइंटमेंट मिलंदी। नंबर 2, जेके 5 ॼणा बची विया उहे वेटिंग लिस्ट ते हूंदा। अॻे इहो वेटिंग लिस्ट एतिरी न हूंदी हुई, हाणे वेटिंग लिस्ट ते उहे रहंदा 1 साल ताईं। ऐं 1 साल ताईं घणे क़दुरु थी सघे थो 100% जॻहियूं ख़ाली थी वञनि ॿियूं ऐं उहे जेके वेटिंग वारा हूंदा उहे उते अकोमोडेट थी वेंदा। ऐं इन जो वरी ॿियो हिसो आहे सवाल जो त जिन यूनियन काउंसिल्स में, मसलन मुंहिंजी यूनियन काउंसिल जेका आहे, पंहिंजी जेका यूनियन काउंसिल आहे जिते मुंहिंजो जेको डोमिसाइल आहे, शनाख्ती कार्ड आहे, उहा यूनियन काउंसिल, उन में हिकिड़ो हाई स्कूल आहे बॉयज़ जो, हिकिड़ो गर्ल्स जो। पर असां वटि हिकु बि JST न छोकिरो पास थियो आहे न छोकिरी पास थी आहे। ऐं मुंहिंजे ॻोठ जे स्कूलनि खे टीचर्स जी ज़रूरत बि आहे, पर को बि पास न थियो आहे। उनजे करे ईअं थींदो त जेको भर पासे वारी यूनियन काउंसिल, उतां जेकॾहिं को पास थियल हूंदो त उनखे मुंहिंजी यूसी में रखियो वेंदो। जेकॾहिं भर पासे वारी न हूंदी त पूरे तइलिके मां जेकॾहिं किथां कंहिं यूसी मां बचे थो को टीचर त उनखे रखियो वेंदो। पर जेकॾहिं पूरे तइलिके में ई सीटूं आहिनि 40 मिसाल ऐं 35 ॼणा पास थिया आहिनि त हिकिड़ो सवाल इहो पियो अचे त भला जेके 5 सीटूं बचंदियूं उन्हनि जो छा थींदो? इहे 5 सीटूं कैरी फॉरवर्ड थींदियूं अॻे साल जे लाइ। इन्हनि सीटुनि ते ॿिए ज़िले वारो, ॿिए तइलिके वारो माण्हू कोन अची सघंदो। इहा हिकिड़ी क्लियर पॉलिसी आहे। केतिरा ई माण्हू चवंदा आहिनि त भला जिते सीटूं बचनि थियूं त ॿियनि ज़िलनि जा माण्हू अचनि। इहो हिकिड़ो असां वटि हिकिड़ी छा चइजे, बदकिस्मती चइजे या असां वटि बुरा प्रेसिडेंट मौजूदु आहिनि त नौकरी वठण महिल त चवंदा आहिनि त ठीकु आहे, असांखे किथे बि नौकरी ॾियो, असां कंदासीं। पोइ जॾहिं नौकरी मिली वञे थी त उनखां पोइ 2 महीननि खां पोइ बदिली जी दरख़्वास्त खणी बीठा हूंदा आहिनि त साईं मुंहिंजी फैमिली त हैदराबाद में आहे, तव्हां मूंखे हटड़ी में ॾेई छॾियो आहे, तव्हां मूंखे मटियारी में ॾेई छॾियो आहे, हाणे मूंखे हैदराबाद वञिणो आहे। पोइ 2 ॾींहंनि नसुनि जा ज़ोर लॻाए थो, जेसीं ताईं उहो हयाती आहे तेसीं ताईं ज़ोर लॻाईंदो रहे थो हैदराबाद कराची वञण जे लाइ या लाड़काणे नवाबशाह वञण जे लाइ, हेडक्वार्टर में वञण जे लाइ। पहिरीं उहो लिखी थो ॾे। असां वटि IBA जा जेके बि टीचर आहिनि उन्हनि ते इहो बिल्कुलु क्लियर लिखियल आहे त नॉन ट्रांसफरेबल आहे। पर पोइ बि सवनि न हज़ारनि जी तइदाद में माण्हू राब्तो कनि था, असांखे बदिली कयो। हाय घोड़ा, असां मरूं था। त जिन खे पंहिंजे ज़िले, पंहिंजे तइलिके में नौकरी मिली आहे, उहे बि उते नौकरी जे बजाए उन्हनि मां हिकु मख़सूस तइदाद में माण्हू शहरनि में वञण लाइ तयारु आहिनि। त ॿिए ज़िले जा माण्हू कीअं वञी नौकरी कंदो? प्राइमरी टीचर हिकिड़े ज़िले खां ॿिए ज़िले में छोकिरी कीअं वेंदी? उहे चवंदी मां त मूंखे त ॿार आहिनि, ऐं त शादीशुदा आहियां, ऐं कीअं मटियारी ज़िले वारी नवाबशाह ज़िले में कीअं नौकरी कंदसि? मूंखे बदिली करियो। सभु कुझु चवंदो लॉजिकली बि, बाबा हिकिड़े ज़िले वारी खे ॿिए ज़िले में कीअं ॾींदो? त इन करे उहो कोन थींदो। क्लियर ॻाल्हि अहिड़ी कजे जेका परमानेंटली बीही सघे ऐं उहा लॉन्ग टर्म में पॉलिसी हुजे। पॉलिसी का बि शॉर्ट टर्म वारी न कामयाबु थींदी आहे, लॉन्ग टर्म पॉलिसीज़ कामयाबु थींदियूं आहिनि। तंहिंजे करे इहा पॉलिसी आहे त जेकॾहिं सीटूं बची वियूं त उहे ईंदड़ इम्तिहान जे लाइ कमु ईंदियूं। हींअर हिकिड़ो एक्सपीरियंस थियो आहे न ॿारनि खे
हुननि केतिरनि ई शागिर्दनि जी सुठी तयारी हुई ऐं माशाल्लाह उहे सुठे नमूने सां पढ़िया बि पास बि थिया, पर वॾे तइदाद में शागिर्दनि जी तयारी एतिरी कोन हुई। आमतौर ते कॉन्सेप्ट इहो, मूं त MA कई आहे, मूं त मास्टर्स कई आहे, हाणे मैट्रिक लेवल जो एग्ज़ाम का मुंहिंजे लाइ ॻाल्हि आहे। जीअं आमतौर ते जेके सदड़िया हूंदा आहिनि उहे CSS जो एग्ज़ाम ॾियण जे लाइ जॾहिं उन सिलेबस ॾिसंदा आहिनि, असां सां ख़ुदि असां गॾु पढ़ंदा हुआसीं त असां सां गॾु उहे चवंदा हुआ इहा त सवलो इम्तिहान आहे, पाकिस्तान स्टडीज़ उहो उहे असां पढ़ी आहे, इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, इस्लामियात मुस्लमान आहियूं तंहिंजे करे यादि आहे, जनरल नॉलेज ऐं डान रोज़ानी पढ़ंदो, मुंहिंजी जनरल नॉलेज वाजी आहे, सवलो इम्तिहान आहे। अंग्रेज़ी, मुंहिंजी अंग्रेज़ी त अहिड़ी आहे जो शेक्सपियर खे बि आऊं त सेखारींदोसि रिज़ल्ट में पट ते। हिन में बि घणनि जो तइदाद ईअं थियो आहे, केतिरनि ई छोकिरनि ऐं छोकिरियुनि हिन खे तमामु ईज़ी वरितो। हुननि चयो थी मैट्रिक ताईं जा सर्टिफिकेट आहिनि, पंहिंजो सिलेबस आहे, इन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, ऐं पास करे वेंदसि। हाणे तजुर्बो थी वियो, हाणे उन्हनि खे आऊं मशवरो ॾींदुसि त पहिरें दर्जे खां वठी मैट्रिक जा किताब सभु वठी अचो, उन्हनि खे पढ़ो, अंग्रेज़ी इम्प्रूव कयो, सिंधी इम्प्रूव कयो, ग्रामर इम्प्रूव कयो। ईंदड़ साल इंशाअल्लाह सुठी कॉम्पिटिशन में सुठे नमूने सां तव्हां पास थी ईंदा। असांखे सुठा उस्ताद खपनि था ऐं तव्हां इंशाअल्लाह असां लाइ सुठा उस्ताद साबित थींदा। जी डॉक्टर साहब, कुझु तव्हां ॻाल्हायो, ऐं त ॻाल्हाए ॻाल्हाए थकी पवंदुसि। तव्हांजो आवाज़ नथो अचे, भला वरी आऊं शुरू कयां थो। मूंखे रोज़ाना केतिरा ई छोकिरा ऐं छोकिरियूं अप्रोच कनि था, 49 ऐं 54 वारा। छोकिरियूं चवनि थियूं साईं हिकिड़ी मार्क जी त ॻाल्हि आहे, मुंहिंजी 49 मार्कूं आहिनि, मूंखे हिकिड़ी मार्क जी ग्रेस मार्क ॾियो ऐं पास कयो। छोकिरा चवनि था साईं मुंहिंजूं 54 मार्कूं आहिनि, मूंखे ग्रेस मार्क ॾियो ऐं मूंखे पास कयो। बाबा इहो कोन थींदो, इम्तिहान हूंदो आहे, इम्तिहान हूंदो ई हिन जे लाइ, जेके चइबो ई इम्तिहान आहे। उहे जेके मार्कूं ॾियणियूं हुयूं उहे मिली चुकियूं, 55 वारनि खे इहा ग्रेस मिली चुकी आहे, थेक्सियूं जेको 45 वारो शर्त उहो ख़तम थी चुको, उहा रिआयत तव्हांखे मिली वई। छोकिरियुनि खे 5 मार्कूं मिली चुकियूं आहिनि, 50 मां 55 खां 50 ते अची चुकियूं आहिनि। हद त इहा आहे त कुझु माण्हू जेके हार्ड एरियाज़ वारा आहिनि 32 मार्कूं खणण ते बि अची सिफारिश कराइनि था, साईं हिकिड़ी मार्क त आहे, दुनिया में को बि माण्हू 32 मार्कुनि ते पास कोन थींदो आहे। 33 मार्कुनि ते बि जेको माण्हू पास नथो थिए, उहो बहितर आहे त उहो उस्ताद न थिए। ऐं ॿियो इहो आर्ग्यूमेंट आमतौर ते हलंदो आहे त साईं इहो त ज़ुल्म आहे, नाइंसाफ़ी आहे, 54 मार्कुनि वारनि खे तव्हां नौकिरी नथा ॾियो ऐं 33% वारनि मार्कुनि खे नौकिरी ॾियो था। बाबा उहे 33% मार्कुनि वारा जेके आहिनि उहे थाणे बुला खान जे तौंग यूनियन काउंसिल जा आहिनि। तव्हां उते कॾहिं घुमण बि न विया हूंदा, उहे तव्हां वांगुरु हैदराबाद में, कराची में, हाला में, घोटकी में न पढ़िया आहिनि, मीरपुर माथोल जे सुठे स्कूल में उहे न पढ़िया आहिनि, उहे ॾाढो मुश्किल सां पढ़िया आहिनि। तंहिंजे करे ऐं उते को बि उस्ताद ॿाहिरि जो न वेंदो, मजबूरी इहा आहे त असांखे उते जो उस्ताद स्कूल हलाइणो आहे ऐं समथिंग इज़ बेटर देन नथिंग। बजाए इन जो असां स्कूल खे मुकमिल तौर ते बंदि करे छॾियूं, उन खां बहितर आहे त असां 33 मार्कुनि वारो खणी बि हार्ड एरियाज़ में। ॿियो इहो त हाई घोड़ा जेका थी त 33 मार्कुनि वारा वॾे को लार्ज स्केल ते ईंदा ऐं उहे सभिनी ज़िलनि जूं खणी वेंदा हलिया सीटूं। बाबा उहे मखसूस यूनियन काउंसिलनि जा माण्हू आहिनि ऐं उन्हनि सभिनी सॼी सिंध जे हार्ड एरियाज़ जे माण्हुनि खे मिलाए त 1000 माण्हू पास नथा थियनि, सभु मिलाए करे। यानी उन्हनि हार्ड एरियाज़ में 33 वारा बि मिलायो, छोकिरियूं बि मिलायो, उन खां मथे जंहिं मार्कूं खयूं आहिनि माज़ूर बि मिलायो, माइनॉरिटी बि मिलायो, तॾहिं बि 1000 खां मथे न आहिनि सॼी सिंध में।
तंहिंजे करे तव्हां उन ते अरहा न थियो ऐं तव्हां जिन खे मिली आहे उन ते सराह थियो। असांखे सवाल अचनि पिया, उन्हनि सवालनि जा जवाब ॾेई चुको आहियां, तंहिंजे करे उन्हनि सवालनि ते वधीक ॻाल्हाइण वक़्त जो ज़ियान थींदो। कुझु पुछनि पिया त ट्रेनिंग कॾहिं शुरू थींदी, त इनशाला जीअं ई अपॉइंटमेंट ऑर्डर मिली वेंदा, अपॉइंटमेंट ऑर्डर्स खां पोइ उहे पंहिंजे पंहिंजे स्कूलनि में ज्वाइन कंदा ऐं कंदियूं, ऐं ज्वाइन करण खां पोइ उन्हनि खे मखसूस नंबर्स थींदो हर ज़िले मां, सभ जा सभ एट ए टाइम ते ट्रेनिंग कोन करे सघंदा, ऐं ट्रेनिंग थींदी सॼो साल ट्रेनिंग हलंदी, तंहिंजे करे थोरा थोरा करे ट्रेनिंग कंदा वेंदा ऐं सॼो साल जी ट्रेनिंग पूरी थींदी त उन खां पोइ वरी जेसीं ताईं ॿिया कैंडिडेट अची चुका हूंदा। कुझु शागिर्दनि कुझु कैंडिडेट्स इहो सवाल पुछियो आहे कुझु शागिर्दनि इहो सवाल पुछियो आहे त के कीज़ वग़ैरह जेकी आहिनि उन में कंहिं में के ग़लतियूं हुयूं, उन्हनि जूं ग्रेस मार्कूं मिलंदियूं या न, त इन ते असांजी का ऑफिशियल करस्पॉन्डेंस त न थी आहे IBA सां, पर अनऑफिशियली इहो मूं मालूम कयो आहे त जीअं त ही एग्ज़ाम्स मुख़्तलिफ़ डेज़ में थिया हुआ,